मेहर भरसा गोठ मियां बख्श जमाल जी रवासिन चांडिया बरादरी जे माण्हुनि पारां गोरड़ बरादरी बासरनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे अलामती बुख हड़ताल कई हुई। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ इनायत चांडे, गुलशेर चांडे, सजाद चांडे ऐं ॿियनि गोरड़ बरादरी जे बासर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। हुननि चयो त गोरड़ बरादरी जे बासरनि 2 साल अॻु धाड़े जो केस दाख़िल करायो जेको दादू जी अदालत कूड़ो करार ॾेई उन्हनि खे बाज़त बरी कयो, पर उन्हनि खे वरी बेगुनाह कूड़ी केस में फासायो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त अॼु सिंध डीआईजी हैदराबाद ऐं ॿिया वस वारा मामले जी अणधुरी जांच कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾियारनि। एचडी एम्प्लॉइज़ यूनियन वासा पारां मुतालबे जी मदद लाइ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज मुजाहिरो कयो वियो। इन मौक़े ते नियाज़ हुसैन चांडे, अतर ख़ान चांडे, बिलावल मल्ला, इकबाल राजपूत ॿियनि चयो त एचडी मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि कयूं पियूं वञनि ऐं रिटायर मुलाज़िमनि खे पेंशन नथी ॾिनी वञे, जेका सरासर मज़दूर ज़ुल्म पॉलिसी आहे। जॾहिं त हू ईमानदारी सां पंहिंजूं ड्यूटियूं अदा करे रहिया आहिनि, पर पोइ बि उन्हनि खे पघारूं न ॾेई परेशान कयो पियो वञे, जंहिं करे संदन बचड़ा बुखूं काटे रहिया आहिनि। हुननि चेतावनी ॾिनो त जेकॾहिं ईद खां अॻु मसइला हल न कया विया त वाटर सप्लाई ऐं सिवरेज जो निज़ाम बंदि कयो वेंदो। घोटकी में 2 हफ़्ता अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल रहमाली वासी 14 वरनि जी नींगर रियाज़ जातड़ खे पुलिस बाज़ाब करण में नाकाम थी चुकी आहे। नींगर जे वारसनि नियाज़ जातड़ जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नियाज़ जातड़ चयो त रियाज़ जातड़ 2 हफ़्ता अॻु क़बूल चाढ़ण वियो हो त वापसी ते कादरपुर खां पोइ राब्तो कटिजी वियो, जंहिं बाद सेक्शन पुलिस खे इतलाह ॾिनोसीं, पर हिन महिल ताईं नींगर जी बाज़ाबी लाइ पुलिस कख भञी ॿिणो नाहे कयो ऐं न वरी जवाबदारनि जो पतो लॻाए सघी आहे। हुननि मुतालबो कयो त नींगर खे जल्द बाज़ियाब कराए ॾिनो वञे। ख़बर में पाक सरज़मीन पार्टी जो हंगामी इजलास हसन कायम खानी हाउस ते पाक सरज़मीन पार्टी जे मरकज़ी अॻवान शबीर कायम खानी जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें पाक सरज़मीन पार्टी खिपरो जा उहिदेदार चूंडिया विया। नवनि चूंडियल उहिदेदारनि में मोहम्मद मुहसिन कायम खानी खे ताक़े खपरे जे लाइ सदर, अब्दुल मजीद राजड़ खे नायब सदर, महेश कुमार गोस्वामी खे सीनियर नायब सदर, अतर शौकत कायम खानी खे इंफॉर्मेशन सेक्रेटरी, फिनांस सेक्रेटरी मकसूद कायम खानी खे चूंडियो वियो। इन मौक़े ते आयल कारकुननि खे ख़िताब कंदे पाक सरज़मीन पार्टी जे अॻवान शबीर कायम खानी चयो त पाक सरज़मीन पार्टी पूरे मुल्क जी नुमाइंदा पार्टी आहे। माज़ी में इलेक्शन जा नतीजा रोके उन्हनि जी कामयाबी खे नाकामी जी साज़िश में बदिलियो वियो। मुस्तफ़ा कमाल यानी कायम खानी अॻे अकेला निकिता हुआ, हाणे उहो क़ाफ़िलो लखनि में आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।